ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा सकरण खां सकरण भरिसां तेज़ रफ़्तार ट्रालर ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो। हादसे जे नतीजे में औरत पंहिंजे मासूम पुट समेत अॼु जो शिकार थी वई आहे। क़ौमी शाहरा ते चौथों मेल स्टाफ वटि हादसे में फौत थींदड़ जी रुखसाना उनड़ ऐं संदसि 5 वरहनि जे पुट शहज़ाद उनड़ तौर सुञाणप थी आहे। हादसे में फौती औरत जो मुड़ुसु अमजद उनड़ ऐं ट्रालर ड्राइवर अख्तर खान ज़ख़्मी थी पिया। फौतिन जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे सकरण जी अस्पताल मुंतकिल कियो वियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा रहूं। या अफ़सोसनाक ख़बर है अवां सां शेयर कंदा रहूं। सकरण खां रोड हादसो पेश आयो है। एक बेर ॿीहर ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदा रहूं तो सकरण भरिसां तेज़ रफ़्तार ट्रालर ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो। हादसे के नतीजे में औरत पंहिंजे मासूम पुट समेत अजुल जो शिकार थी वई आहे। क़ौमी शाहरा ते चौथों मेल स्टाफ वटि हादसे में फौत थींदड़ जी रुखसाना उनड़ ऐं संदसि 5 वरहनि जे पुट शहज़ाद उनड़ तौर सुञाणप थी आहे। हादसे में फौती औरत जो मुड़ुसु अमजद उनड़ ऐं ट्रालर ड्राइवर अख्तर ज़ख़्मी थी पिया। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा रहूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा रहूं। क़ौमी शाहरा ते चौथों मेल स्टाफ वटि अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। हादसे में फौत थींदड़नि जी सुञाणप रुखसाना उनड़ ऐं संदसि 5 वरहनि जे पुट शहज़ाद तौर थी आहे।